हैदराबाद वफ़ाक़ी हुकूमत पारां 170 रुपयनि जी मिनी बजट आणण खां पोइ खाधे पीते जी शयुनि समेत हर शइ महांगी थी वई आहे। खाइण वारे तेल, फ्रूट, सब्जियूं, दाल, चांवर, अटो, LPG गैस जा अघ आम माण्हू जी पहुच खां ॿाहिरि थींदा पिया वञनि। उन सिलसिले में हैदराबाद मां ॾिसूं था एजाज़ लगारी जी ही रिपोर्ट। जी वफ़ाक़ी हुकूमत पारां 107 अरब रुपयनि जो मिनी बजट आणण खां पोइ महांगाई में इज़ाफ़ो थी वियो आहे। महांगाई सबबि खाधे पीते जी शयूं वधीक अघ में विकिरो थी रहियूं आहिनि, जंहिं सबबि अवाम खे सख़्तु मुश्किलात सां मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। अचो त इन सिलसिले में शहरनि खां ऐं कारोबारी माण्हुनि खां पुछा कयूं त अॼोके हिकिड़े 24 कलाकनि जे दौरान इन ते कहिड़ो असरु पियो आहे, खाधे पीते जे जा अघ केतिरे हद ताईं वधिया आहिनि ऐं उन ते ईंदड़ वक़्त में कहिड़ो असरु पवंदो। बहुत असर है, कारोबार नहीं है, ऐसे लोग खड़े हुए हैं, बाजार में सन्नाटे हैं। महंगाई बहुत है, यानी कारोबार नहीं है हमारा। मिर्ची 240 रुपये 200 रुपये पाव बिक्री है, पहले 180 160 थी, यानी मजीद और रेट बढ़ने का अंदेशा है। भाई कारोबार, हम तो मजदूर आदमी है, मजदूरी करते हैं। मजदूरी की वजह से जो हम पे जो लोड पड़ा हुआ है ना, इस महंगाई की वजह से वो बहुत ख़तरनाक पड़ा हुआ है। हमारे कपड़े तक के उतार लिए, फाड़ दिए हमारे कपड़े भी। सूरत हाल तो बहुत ज़्यादा ख़राब है। मुल्क की महंगाई इतनी आगे बढ़ गई है कि बोल नहीं सकते, किसी को कुछ नहीं बोल सकते। हुकूमत को क्या बोलें इस बात में। हुकूमत को हम मतलब क्या, कुछ हमारे पास अल्फाज ही नहीं है कहने के लिए। इतनी महंगाई हो गई है, घी तेल के अंदर हर चीज़ में, जो चीज़ लेने जाएँ वो चीज़ महंगी है। अवाम के तकरीबन जो 60 खां 70 रुपया फ़ी लीटर ते जो इहो इज़ाफ़ो बर्दाश्त करणो पवंदो। हिन वक़्तु जो करंट पोजीशन जेका आहे, LCU न खुलण जे करे तकरीबन 3500 रुपये ताईं कार्टन पहुची चुको आहे कुकिंग ऑयल जो 5 लीटर वारो। आवाम जे लाइ त ॾींहं ब ॾींहुं जो मुश्किलातूं पैदा थींदियूं पियूं वञनि। जीअं रेट वधंदा वेंदा तीअं आवाम जे लाइ उहा मुश्किलात थींदी। जेको लीटर वठण वारो हूंदो उहो ज़ाहिर ॻाल्हि खोलियो वठंदो 50-100 रुपये जो, पर उहो बि उन लाइ मुश्किल आहे, उहो मिलंदो ई कोन उनखे। आवाम जे लाइ हर शइ जो हिननि आउट ऑफ कंट्रोल करे छॾी आहे। शहरनि जे कारोबारी माण्हुनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि जे चवणु हो त महांगाई सबबि हुनजो जीअण जंजाल थी वियो आहे। महांगाई सबबि हू घर जो चुल्हो नथा ॿारे सघनि, बुखूं काटण ते मजबूर आहिनि। जॾहिं त हुकूमत IMF जे चवण ते, आलमी इदारनि जे चवण ते बजट में रोज़ ब रोज़ इज़ाफ़ो करे रही आहे। महांगाई हिकिड़े ॾींहं जो मसइलो न आहे रही। अॻे गुज़िरियल वक़्त में साल में हिकु दफ़ो बजट ईंदो, हाणे साल में 4-4 दफ़ा बजट थो अचे ऐं जॾहिं त अघ रोज़ ब रोज़ वधी रहिया आहिनि, जंहिं सबबि अवाम सख़्तु मुतासिर थी रही आहे। हिन जो मुतालबो हो त महांगाई ते फौरी तौर ते ज़ाब्तो आणे, अघनि ते कंट्रोल कयो वञे, जीअं ग़रीबनि जो चुल्हो ॿरी सघे। कैमरामैन हुज़ूर बश सां गॾु एजाज़ लगारी, SS न्यूज़ हैदराबाद।